अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां गमशाद अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक इन सिंधी यूट्यूब चैनल। त दोस्तों अॼु हिन वीडियो में तव्हांखे मां ट्विटर जो अकाउंट एंड्रॉइड फ़ोन ते ठाहिण जो तरीक़ो ॿुधाईंदुसि, त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं पर वारी घंटी खे आल ते दॿायो जीअं हर नई अचण वारी वीडियो मां मिस न करे सघो। त दोस्तों मां हिन चैनल ते टेक्निकल जा वीडियो अपलोड कंदो आहियां। त ट्विटर जी लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में मिलंदी, तव्हां डाउनलोड करे वठो। डाउनलोड करण खां पोइ तव्हां हुनखे ओपन कयो, तव्हांजे साम्हूं कुझु हिन तरह जो इंटरफेस ईंदो। त इहो वेठो थोरो लोडिंग, जीअं लोडिंग वठे तव्हांखे मां मुकमल तरीक़ो हिन वीडियो ॿुधाईंदुसि। ठीकु आहे, तव्हां करेक्ट अकाउंट ते क्लिक कयो। वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक करे वठो। सभ खां पहिरीं तव्हांखे त पंहिंजो नालो ॾियणो, हुनखां पोइ फ़ोन नंबर। ठीकु आहे, मां त पंहिंजो नालो थो ॾियां, हुनखां पोइ पंहिंजो फ़ोन नंबर लॻाईंदुसि। ठीकु आहे, सभ खां पहिरीं तव्हांखे त पंहिंजो नालो ॾियणो, उनखां पोइ तव्हां हिते ईमेल ॾेई सघो था या फ़ोन नंबर ॾेई सघो था। त हिते मां पंहिंजो फ़ोन नंबर थो ॾियां, ईमेल फ़िलहालु नथो मां ॾियां। त उनखां पोइ तव्हां हिते नेक्स्ट ते क्लिक कयो। ठीकु आहे, त हिते आहे सही। उनखां पोइ नेक्स्ट तव्हांजे साम्हूं हिन तरह जो पेज ईंदो, हुनखे तव्हां नेक्स्ट कयो। ठीकु आहे, हुनखां पोइ तव्हां साइनअप कयो। साइनअप ते क्लिक कयो, तव्हां नंबर साइनअप थी वेंदो। त दोस्तों तव्हांजे नंबर ते हिते OPT यानी पिन तव्हांजे नंबर ते हिते सेंड थींदी, सां तव्हां हिते एंटर कयो। हुनखां पोइ तव्हां नेक्स्ट कयो। ठीकु आहे, नेक्स्ट करण खां पोइ तव्हांजे साम्हूं कुझु हिन तरह जो इंटरफेस ईंदो। तव्हांखे मां ॿुधायां थो, ही थोरो लोडिंग वठी लाहे। त दोस्तों तव्हां हिते पंहिंजो पासवर्ड ॾियणो आहे। ठीकु आहे, मां त पंहिंजो पासवर्ड ॾियां थो बिना देर जे। पासवर्ड ॾियण खां पोइ तव्हां हिनखे नेक्स्ट करे सघंदा। थोरो मां त पासवर्ड ॾेई वठां। हुनखां पोइ तव्हांखे पासवर्ड ॻुझो रखिणो आहे। ठीकु आहे, ॾुखियो पासवर्ड। हुनखां पोइ तव्हां नेक्स्ट ते क्लिक कयो। सॉरी। त दोस्तों तव्हां ॾिसी सघो था, हीअ हाणे लोडिंग थी चुको आहे, अकाउंट ठहे पियो। मुंहिंजे ख़्याल में ठही चुको हूंदो। तो तव्हांखे हिते पंहिंजी पिक ॾियणी आहे। ठीकु आहे, फ़ोटो पंहिंजो प्रोफाइल पिक तव्हांखे हिते रखणी आहे। त तव्हांखे 2 ऑप्शन मिलंदा, ट्रैक फ़ोटो, चूज़ फ़ोटो। त गैलरी मां फ़ोटो था रखूं। ठीकु आहे, हिते मां पंहिंजो फ़ोटो सिलेक्ट कयां थो। त हीअ फ़ोटो मां सिलेक्ट कयां थो। हुनखां पोइ तव्हां हिनखे क्रॉप करियो। ठीकु आहे, तव्हांजी मर्ज़ी मुताबिक़ तव्हां हिनखे क्रॉप करे सही डिज़ाइन था रखी सघो था। हुनखां पोइ तव्हां हिते अलाउ ते क्लिक कयो। हुनखां पोइ तव्हां अप्लाई, हा अप्लाई ते तव्हां क्लिक कयो। तव्हांजी जेकी प्रोफाइल पिक हूंदी, सा तव्हांजे अकाउंट में रखिजी चुकी हूंदी। ठीकु आहे, त दोस्तों इहा अपडेटिंग थी रही आहे। हुनखां पोइ तव्हां नेक्स्ट ते क्लिक कयो। हुनखां पोइ तव्हांखे हिते योर IPO ॾियणो आहे। ठीकु आहे, तव्हां हिते जेको आहे तव्हां उहो ॾेई सघो था। स्टूडेंट, यूट्यूबर, जेको बि आहे तव्हां हिते ॾेई सघो था। ठीकु आहे, त हिते मां लिखां थो पाकिस्तानी यूट्यूबर। तव्हां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ तव्हां डायलॉग बि उहो लिखी सघो था। फ़िलहालु तव्हां वॾा माण्हू, तव्हांखे केरु चए। हुन पोइ मां हिते लिखां थो पाकिस्तानी यूट्यूबर। हुन पोइ नेक्स्ट ते क्लिक कयां थो। हुन पोइ तव्हां हिते 2 ऑप्शन मिलंदा, साइन अप कॉन्टेक्ट्स, नॉट नाउ। त तव्हां ॿिन्ही में जंहिं ते क्लिक करे सघो था। त दोस्तों तव्हां ॾिसी सघो था अकाउंट जेको ठही रहियो आहे। त दोस्तों तव्हां ॾिसी सघो था, हिते तव्हांखे फॉलो करिणो आहे, तव्हां फॉलो करे सघो था। महबूब हुमर जो अॻुवाट ई वेठो आहे, त हिनखे फॉलो कयूं था ऐं 2 टे ॿियनि दोस्तनि खे फॉलो कयूं था। हुन पोइ तव्हां 5 दोस्तनि खे फॉलो कयो। हुन पोइ तव्हां नेक्स्ट ते क्लिक कयो। ठीकु आहे, हुनखां पोइ तव्हां हिते पंहिंजी कैटेगरी सिलेक्ट करणी आहे। तव्हां छा ॾिसणु चाहींदा, छा ॿुधणु चाहींदा। त तव्हांखे हिते काफ़ी सारा ऑप्शन मिलंदा, न्यूज़, म्यूज़िक, तव्हांखे काफ़ी सारा ऑप्शन मिलंदा। मां त न्यूज़ ते क्लिक कयां थो। हुन पोइ वर्ल्ड न्यूज़ ते क्लिक कंदुसि। ठीकु आहे, तव्हां हिते सी मोर ते दॿाए तव्हां ॿिया ॾिसी सघो था। ठीकु आहे, त हिते मां वर्ल्ड न्यूज़ ते क्लिक कयां त मूंखे न्यूज़ ई ॾिसणी आहे। हुन पोइ नेक्स्ट ते क्लिक थो कयां। हुन खां पोइ तव्हां ॾिसी सघो था, हिते तव्हां हिनखे फॉलो करे सघो था। ठीकु आहे, त हिन में मां फॉलो कोन थो कयां, नेक्स्ट ते क्लिक थो कयां। ठीकु आहे, हुन खां पोइ ओके ते क्लिक कयो। ठीकु आहे, हुन पोइ नॉट नाउ ते क्लिक था कयूं। त दोस्तों तव्हां ॾिसी सघो था, हाणे जेको आहे तव्हांजो ट्विटर जो अकाउंट तयारु थी चुको आहे। हाणे तव्हां ट्विटर हलाए सघो था। ठीकु आहे, तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजो ट्विटर जो अकाउंट बासानी ठही चुको आहे। तमामु आसानु आहे, जेकॾहिं तव्हां ठाहिणु चाहियो था तव्हां लाइ का बि मुश्किल जी ॻाल्हि न आहे। ठीकु आहे, हुन पोइ तव्हां हिते ऑप्शन मिलंदो एडिट लैंग्वेज, तव्हां पंहिंजी ॿोली सिलेक्ट कयो। ठीकु आहे, त हिते मां पंहिंजी ॿोली सिलेक्ट थो कयां जंहिंमें तव्हां पोस्टूं करणु चाहींदा। ठीकु आहे, त जंहिंमें तव्हां पोस्ट करणु चाहियो था, तव्हां छा ॻाल्हायो था, तव्हां सिलेक्ट कयो। त हिते अंग्रेज़ी सिलेक्ट था कयूं, मूंखे सिंधी सिलेक्ट करणी, पर फ़िलहालु अंग्रेज़ी सिलेक्ट थी सही आहे। हुन पोइ डन ते क्लिक था कयूं। तव्हांजो अकाउंट हाणे तयारु थी चुको आहे। ठीकु आहे,
त हिन करियूं था रिफ्रेश। उन पोइ तव्हां पोस्ट करणु चाहियो था त तव्हां हिते पख जो ऑप्शन मिलंदो, पख छा आहे हा हिते तव्हां हिन क्लिक कयो। उन पोइ तव्हां हिते फ़ोटो सिलेक्ट करे सघो था, ठीकु आहे। उन पोइ तव्हां हिते मथे लिखी सघो था। उन पोइ तव्हां ट्वीट ते क्लिक कयो, ठीकु आहे। मां सलाम लिखियो आहे ट्वीट। त हीउ जेको ट्वीट आहे सो सेंडिंग में लॻो पियो आहे, मुंहिंजे ख़्याल में सेंड थी चुको आहे, ठीकु आहे। तव्हां ॾिसी सघो था ट्विटर ते आउं पोस्ट करे चुको आहियां। जेकॾहिं तव्हां ट्विटर जो अकाउंट ठाहिणु चाहियो था त इहा आसान आहे, ठीकु आहे। ट्विटर जो अकाउंट ठाहियो, मूंखे लाज़मी फॉलो कजो। त इहा बि अॼोकी वीडियो कीअं लॻी पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु ॾिजो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं पंहिंजो रखिजो खोड़ सारो ख़्यालु। मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़, बाय बाय।